अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां जिते बि ख़ुशि हुजो शादी आबाद हुजो मौला पाक जी हिफ़्ज़ अमान में हुजो ऐं दामे दरने करने सुखने तव्हां ते संदसि इनायतूं जारी हुजनि आमीन सुम आमीन। ज़िंदगी में अलाए छो ईअं हूंदो आहे त असां शिकायतूं इलाही कंदा आहियूं ऐं शिकायतूं हुन जेको बेस बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं बेसलेस शिकायतूं बि हुजनि असांखे कावड़ ईंदी आहे नाराज़गी महसूसु थींदी आहे हीउ थियो हीउ न थियो हीउ थियो हीउ न थियो इन विच में ज़िंदगी अलाए केतिरा महवर मटाईंदी रहंदी आहे ऐं असांखे अलाए छो साम्हूं वारे खां घणी शिकायत हूंदी आहे त हिन हीअं कयो हिन हू कयो पंहिंजे बारे में शायदि सोच घटि हूंदी आहे त मूं छा कयो मतिलबु मुंहिंजे पारां छा थियो जेकॾहिं माफ़ु कजो जेकॾहिं मोहबत में छॾे वञणु आहे त हर कोई इहो ई चवंदो त हू मूंखे छॾे वियो छा ईअं थियो आहे त असांखे कंहिंखे छॾियो हुजे ईअं आहे या कोन्हे छा ईअं आहे त जेकी कुझु आहे हुन में असांजो बि पंहिंजो हिकिड़ो वॾो हिसो आहे असां पंहिंजे किरदार खे पंहिंजी सोच खे पंहिंजे ख़्याल खे कहिड़े पासे रखूं था असांजी पंहिंजी जाइ छा आहे असां पंहिंजी जाइ ते बीठल आहियूं या असां पंहिंजी जाइ तां थोरो मूव करे विया आहियूं ऐं उनजी असांखे ख़बर बि न पई आहे इहा ज़िंदगी जी हिकिड़ी वॾी हिकायत आहे ऐं हुन ते जेकॾहिं गौर कजे त ज़रूरी आहे त माण्हू पर्सपेक्टिवली पस मंज़र खे साम्हूं रखे थोरो थधो थिए थोरो वेहे थोरो गौर करे ऐं मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि मां गुज़रंदे इन ॻाल्हि जो इदराक रखे त मुंहिंजे पारां छा थियो आहे ऐं मुंहिंजे पारां छा न थियणु घुरिजे थोरो मुख़्तलिफ़ ॻाल्हि आहे पर इन ॻाल्हि खे ईअं सम्झो था असां त असां सम्झंदा आहियूं त असां सां साम्हूं वारो कुझु करे थो असां सां ॿियो कुझु करे थो असां पंहिंजे पाण खे इनोसेंट इन करे करार ॾींदा आहियूं त असांखे लॻंदो आहे त असां ॾाढा मासूम आहियूं असांजे पारां कुझु कोन थो थिए ख़ातिन हज़रात इहो तमामु ज़रूरी आहे सोच रखिजे त मुंहिंजे पारां त का कोताही कान्हे मुंहिंजे पारां त का अहिड़ी शइ कोन्हे जंहिं उन जाइ तां मूंखे हटायो हुजे जिते मां जंहिं पद ते अॻु में बीठल हुअसि इंसान खे सुञाणण में देरि करे थो दावो ॾाढो कंदो आहे त मां हिकदमि सुञाणे वठां थो पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त वरनि जा वरे गुज़री वेंदा आहिनि असीं माण्हुनि खे सुञाणे कोन सघंदा आहियूं असीं सुञाणण जी दावा कंदा आहियूं पर असांखे ख़बर पइजी कोन सघंदी आहे जेके दिलि जे वेझो हूंदा आहिनि इलाही परते हलिया वेंदा आहिनि जेके परते हूंदा आहिनि वेझो अची वेंदा आहिनि के ओॾाई दूर बि ओॾा सुपिरी वारी ॻाल्हि हूंदी आहे पर बहरहाल इहा ई ज़िंदगी आहे इहा ई ज़िंदगी जी सचाई आहे रुॻो हिनखे महसूसु करण जी ज़रूरत आहे हिकिड़ी पदई कहाणी जो तर्जुमो अव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो हिकिड़ो किरदारु आहे जंहिंखां असीं पंहिंजी ॻाल्हि जी इब्तिदा कंदासीं त हू रेलवे स्टेशन ते लहे थो ऐं लहण खां पोइ हेठि लही ॿाहिरि निकिरे थो त गौर करे थो त हीअ त अञा उहो साॻियो ॻोठु आहे उन ॻोठ में का शइ तब्दील त थी कान्हे का उहे साॻिया वण आहिनि उहे साॻिया रस्ता आहिनि का चेंज कोन आई आहे वरी अॻियां ॾिसे थो त चए थो अच्छा हीउ रस्तो आहे न जेको अॻियां वञी खाॿे पासे वणंदो हुयो ऐं पादरी साहिब जे घर ताईं पहुचंदो हुयो चए थो बिल्कुलु इहो ई रस्तो आहे जायूं बि साॻियूं आहिनि थोरो रंग रोगन को चेंज थियो बाक़ी स्ट्रक्चर उहो ई पुराणो आहे या थो चएसि इते ई पादरी साहिब जो घर हूंदो जंहिंजी धीअ हूंदी हिलेरी जंहिंसां उहो प्यारु कंदो हुयो मुलाक़ात थी ॿिन्ही जी ऐं ॿिन्ही जी मुलाक़ात मुहबत में तब्दील थी ऐं ॿिन्ही हिक ॿिए सां गॾु ज़िंदगी गुज़ारण जा वाइदा कया हुया मोकलुनि जो ज़मानो हो हीउ इन ॻोठ में मोकलूं गुज़ारण आयो हुयो मुहबत थी वई प्यारु थी वियो हुयो ऐं उन हिलेरी खे हिकिड़ी वॾी भेण बि हुई जेका कंहिं ॿिए ॻोठ में वियल हुई जंहिंसां हिनजी मुलाक़ात थी कोन सघी हुई 2 महीना हू साण रहिया हुया हुन खां पोइ हिन वाइदो कयो हुयो त मां शहर मां वञी मोटी ईंदुसि त पाण शादी कंदासीं पाण शहर वञी चुको हुयो ऐं पोइ किसो कोता कुझु ईअं थियो त उते हुन शादी करे छॾी वरे गुज़री विया हुन शादी खां पोइ जेका घरवारी आहे उहा बि वफ़ात करे वई हाणे जॾहिं अकेलो थियो त अहसासु थियुसि त हिलेरी लाइ कहिड़े हाल में आहे त छो न बुढ़ी उन हिलेरी जो हाल मालूम कजे ॾिसजे ज़िंदगी कहिड़े पासे वठी वञे थी त हाणे उन ॻोठ में अची पुॻो हुयो ऐं जायूं ॾिसंदो पियो अचे त हिलेरी जो घर कहिड़े पासे आहे ऐं पादरी साहिब जो घर कीअं आहे त जॾहिं उन घर ते पहुचे थो त सुञाणे वठो त उहो पुराणो घर आहे अॻियां पुराणा वण आहिनि जायूं आहिनि जीअं मूं पहिरें कयो हुन खां पोइ बेल ॾिए थो त नॉक करण खां पोइ जेको दरवाज़ो आहे उन में ॻिड़की खुले थी अंदरां हिकिड़ो चहिरो नज़र अचे थो जेको पुछे थो त तव्हांखे कंहिंसां मिलणो आहे चए थो पादरी साहिबु आहिनि वधीक कुझु पुछण खां सवाइ दरवाज़ो खुली वञे थो ऐं हिकिड़ी ख़ातून आहे जेका हुनखे चए थी तव्हां अंदरि अचो अंदरि वञी जॾहिं हू ड्राइंग रूम में वेहे थो त उहो ड्राइंग रूम आहे साॻियो बसि शयूं कुझु पुराणियूं थी वियूं आहिनि सेटिंग थोरी तब्दील थी आहे पर ऑलमोस्ट उहा ई आहे उहा अचे थी पाणी खणी हुनखां पुछे थो त साईं किथे आहिनि त उहो चवनि था त आराम में आहिनि ऐं हिन महिल हुनखे आराम मां डिस्टर्ब करणु ठीकु कोन हुयो त हुनखे ॾिसे थो चए थो त मूंखे हिलेरी जे बारे में कुझु ॿुधाईंदा त उहो चए थी हा हिलेरी इलाही ख़ुशि आहे ऐं हुनजी शादी थी वई ऐं हू कैनेडा में आहे पंहिंजे मुड़ुस सां गॾु छो हुनखे ॿार आहिनि चई हुनखे ॿार बि आहिनि ऐं हू पंहिंजे ॿारनि सां हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे पई थी उदास थी वञे थो त हू शादीशुदा आहे ऐं हाणे अलॻि आहे ऐं परे आहे चए थो न जेको फोटो वोटो का तस्वीर वस्वीर आहे
चए आहे तस्वीरूं आहिनि पर उहो पप्पा वटि रखियल आहिनि ऐं पप्पा आराम में आहिनि खड़को थींदो त मुनासिबु कोन थींदो त मां उन खे तव्हां डिस्टर्ब कयां चए थो तव्हां सां असांजी मुलाक़ात थी कोन सघी हुई छाकाणि त तव्हां केॾा ॿिए पासे वियल हुयो असां मोकिलियो हिते गुज़ारियूं उहो मुड़के थी मुश्के थी चए थी हा थोरी देरि पोइ वञे थी ऐं हिकिड़ी तस्वीर खणी अचे थी ऐं हुनखे साम्हूं ॾेखारे थी जंहिंमें हू हिलेरी संगत बीठो आहे त हुनखे यादि अची वञे थो चए थो हा हीअ असांजो यादगार हुयो ऐं असां केॾी न मोहबत सां हीअ तस्वीर कटराई हुई त ख़ातून चए थी त मूंखे ॾेई वई हुई ऐं मूंखे चई वई हुई त कॾहिं न कॾहिं जॾहिं बि तव्हां अचो त मां इहा तव्हांजी अमानत तव्हांखे ॾियां मेरी दिलि सां हुन खां मोकिलाए थो चए थो बसि ठीकु आहे हिलेरी जी ख़बर पए मतिलबु तव्हां हुन सां राब्तो कयो त मुंहिंजे बारे में ॿुधाइजो त मां आयो हुउसि ऐं उहो जिते बि हुजे ख़ुशि हुजे उहो ख़ातून हुनखे निहारे थी उहो चुप करे दर खां ॿाहिरि निकिरी अचे थो ऐं जॾहिं दर खां ॿाहिरि निकिरी वञे थो ऐं उहो दरवाज़ो बंदि करे थी त परियां उन पादरी उन पीउ जो आवाज़ु अचे थो हिलेरी उहो चए थी जी पप्पा अचां पई ईअं ई थींदो आहे के ओॾाई दूर के दूर बि ओॾा सुपिने ईअं हूंदो आहे त जेके के चढ़नि चित ते के न विसरनि मूर ईअं हूंदो आहे त असीं सुञाणे कोन सघंदा आहियूं हिन में असांजो ॾोह हूंदो आहे अलाए कोन हूंदो आहे हिन में असांजे ज़हन जो ॾोह हूंदो आहे अलाए कोन हूंदो आहे पर इहो ॾोह थी वेंदो आहे असीं माण्हुनि खे उन्हनि जे हूंदे बि सुञाणे कोन सघंदा आहियूं ऐं शायदि इहा ई हिकिड़ी कैफ़ियत आहे जंहिंमें असीं उन्हनि खे विञाए छॾींदा आहियूं मोर्स कयो न हिकिड़ो मुख़्तलिफ़ मौज़ू आहे मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते ॻाल्हाईंदा आहियूं असीं सोचींदा आहियूं त असांखे विञाइजी छो वियो विञाइजी त कॾो को वियो हुयो उनजो इज़हार हाणे थियो आहे त असांखां विञाइजी वियो आहे विञाइणु न घुरिजे अक्स धुंधलो थिए त कोशिशि कजे त उनखे चिटो करे छॾणु घुरिजे जीअं बार बार चिटो हुजे ऐं जेका मोहबत आहे उहा जेका सार आहे उहो जेको खीर आहे उहा इंसान जे अंदर में ईअं ई गिड़की खोले रखे जंहिंसां उहो ख़ुशगवार झोंको अचे थो उहा ख़ुशबू महसूसु थिए थी ऐं उहा तव्हांजे अंदर में जेका नरमी आहे ऐं जेका हवा आहे ऐं जेको सरसराहट आहे जेको सरड़ो आहे उहो तव्हांजे अंदर में तव्हांजे वजूद जी कैफ़ियत खे गरमाईंदो रहे तव्हां सां बसि इहो ई अर्ज़ु करिणो हो इनशा अज़ीम हयाती रही त वरी मिलंदासीं जीअं पहिरीं शुरू में अर्ज़ु कयुमि मालिक करीम खे दामे दर में घर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह जे हवाले